ख़बर शामिल कई थी मोरो सिंध मां, जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां शाहपुर जहानिया में सिंधी अदबी संगत पारां सिंध जो मौजूदा हालतूं ऐं सान्या मंदन जो किरदार जे उनवान सां सेमिनार थी गुज़रियो, जंहिंजी सदारत सिंध जे तारीख़दान रसूल बख्श गेचराई कई, जॾहिं त लेक्चरकार नामोर अदीब असद सोलंगी हो। सेमिनार के सदारती ख़िताब कंदे तारीख़दान रसूल बख्श गेचराई चयो त तारीख़ ॿुधाए थी त सिंध वतन जा माण्हू इंतहाई ख़ुशहाल, बहादुर, जंग जो ऐं मोहब्बती इंसान हुआ। उन्हनि वटि रहणी कहणी लाइ बाथरूमनि सां गॾु आलीशान घर, गिटियूं ऐं स्विमिंग पूल हुआ। संदन महिमान नवाज़ी ॾेह तोड़े पर ॾेह में मशहूरु हुई। सिंध दुनिया खे तन ते कपिड़ो ओढ़ायो। लेक्चरकार अदीब असद सोलंगी जो त रियासत सिंध वतन ते कब्ज़ो ॼमाइण जे लाइ नाम निहाद तरक़ी ऐं ख़ुशहाली जे नाले में सिंध जूं हज़ारे एकड़ क़ीमती ज़मीनूं ऐं गोरख हिल स्टेशन फ़ौज खे ॾिनियूं वयूं आहिनि। कराची एयरपोर्ट पिणु ॿाहिरिएं मुल्कनि खे खपायो वियो आहे। पीपल्स पार्टी सिंध जा वसीला ईअं खपाए रही आहे जीअं को मवाली बि घर जा थाम न खपाईंदो आहे। हिन जो त अवाम में वॾी ताक़त आहे। हुकुमराननि जूं चालबाज़ियूं ख़तमु करणु ऐं सिंध जे वजूद जी बका लाइ सभिनीनि सिंधियुनि खे उथणो पवंदो, न त सिंध जो हशर बि फ़लस्तीन जहिड़ो थी वेंदो।